नाज़रीन, सांगड़ जे ॻोठ धणी बख्श वसाण में पीपी अॻवान मोहम्मद अयूब वसाण पारां मच कचहरी कोठाई वई, जंहिंमें पीपी ज़िले क़यादत समेत ऑफिसरनि सियासी समाजी शख़्सियतुनि शिरकत कई। मच कचहरी में नाले वारे रागी रफ़ीक फ़कीर सुर विखेरे माण्हुनि खे झुमाए छॾियो। उन ई हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे एडी कुंबर। फितरी हुसन सां मोहब्बत कंदड़ पीपी अॻवान अॻोणे ज़िले काउंसिल मेंबर हाजी मोहम्मद अयूब वसाण पारां हर साल जीअं हिन साल बि सकाफ़ती रंगनि खे उजागर करण लाइ ॻोठ धणी बख्श वसाण में मच कचहरी कोठाई, जंहिंमें पीपी ज़िले सांगड़ जी क़यादत समेत ज़िले इंतज़ामिया, पुलिस ऑफिसरनि समेत इलाइक़े वासियुनि सियासी समाजी शख़्सियतनि वॾे अंग में शिरकत कई। मच कचहरी जे पिंडाल खे सकाफ़ती रंगनि सां सींगारियो वियो। मच कचहरी खे 4 चंड लॻाइण लाइ सिंध जे नाले वारे रागी रफ़ीक फ़कीर सुर विखेरिया त महफ़िल में वेठल झूमण ते मजबूर थी विया। मच कचहरी में शरीक अॻवाननि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त मच कचहरियूं मोहब्बतनि जा मेलाप आहिनि। शुरू खां वठी जेके ॻोठाणनि में मच कचहरियूं थींदियूं रहियूं आहिनि। हाणे जदीद दौर अची वियो आहे त उन हिसाब सां मच कचहरियूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं इंशाल्लाह थींदियूं रहंदियूं। हीअ सिंध जी सकाफ़त आहे, उनखे उजागर करण जे लाइ कोशिशि कईसीं त सॼी दोस्तनि खे सॾिजे ऐं उनखे उन रिवायत खे क़ाइमु रखिजे। शयूं घटि थींदियूं पियूं वञनि। बहितर महिरबानी आहे अयूब भाउ जी, सॼे सुठनि सभिनी ज़िले जे दोस्तनि खे गॾु कयो अथसि। सभु हिक ॿिए सां मिलिया बि आहिनि। हीअ असां वटि सकाफ़त आहे जेका हींअर असां हिते कयूं पिया। कचहरियूं थींदियूं हुयूं राति जो, जे पंहिंजे सिंधी में ॻाइण वॼाइण रंग राग थींदो हो त उहो आस्ते आस्ते हिन सिंध में ख़तमु थींदियूं पियूं वञनि। पर आउं वसाण साहिब जो तमामु घणो थोराइतो आहियां, शुक्रगुज़ार आहियां जे अॼु ज़िले सांगड़ जे मोतबर माण्हुनि खे घुराए हिते पुराणनि उन्हनि रवायतुनि खे उन्हनि खे दोबारा वरी उजागर कयो अथसि। सिंध जो कल्चर जे हिसाब सां ॾिसूं था ऐं असां अयूब वसाण साहिबु हाजी साहिबु महिरबानी कई, हिते असांखे घुराई ऐं सॼी संगत सां मिलियासीं, पुराणा पार्टी जा बि आहियूं ऐं तमामु सुठो लॻो। तमामु घणो ज़रूरी आहे, हीअ असांजी सिंधी सकाफ़त आहे। ऐं अॼु ॾिसो सभु दोस्त अची गॾिया आहियूं। सियारे में मच कचहरी न हुजे त पोइ सियारे मौसम जो को मज़ो ई न आहे। हीअ असांजी पुराणी रीत आहे, पुराणी रस्मूं आहिनि सिंध जूं। ही कचहरियूं थियणु खपनि। हिननि कचहरियुनि में ॾाढो माण्हू इंजॉय करे थो। हीअ असांजी पुराणी रीति रस्मुनि खे माण्हू उजागर करे थो। असीं सिंधी आहियूं, असांजो पुराणो ही कल्चर आहे। हिन शइ खे असीं उजागर कयूं त असां लाइ बहितरु आहे। असीं ॾाढो इंजॉय था कयूं। अञा ताईं असांजी जेका नंढी टही आहे, नौजवान आहे, सिर्फ़ु नालो आहे मच कचहरी। मच कचहरी मां सम्झनि कोन था। ऐं जेकॾहिं सुगड़नि खे विहारे ॾोर आहे, बैत आहे, गुजारत आहे, भिटाई साहिब जो जेकॾहिं शहर हले थो उहो वेही ॿुधनि ऐं वॾी सम्झ उन में पैदा थी। अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौर थी वियो आहे ऐं हर माण्हू मोबाइल ऐं इन्हनि सभिनी एक्टिविटीज़ जे करे इहे सभु असांजी रवायतूं जेके कल्चर हुयो उहो हिकिड़ो घटिजी वियो। हाणे इहो वरी सिस्टम इन्हनि मीडिया जे हवाले सां चाहे चैनलनि जे हवाले सां जेको रखियो पियो वञे, इहो असांजे कल्चर खे उजागर करण लाइ हिकिड़ो तमामु सुठो मौक़ो आहे। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सांगड़।